हाणे ख़बर शामिल क्यों था फैज़गंज का इरशाद बालादी जी। फैज़गंज में करुंडी वासण औरत पंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन बाबति वधीक तफ़सील मालूम कयूं था फैज़गंज जे रिपोर्टर इरशाद बालादी खां। जी इरशाद बालादी, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ करुंडी वासण हीर ख़ातून मलाह पंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते औरत हीर ख़ातून पंहिंजे ॿारनि समेत एहतजाज कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस महबूब मलाह जेको नशेई आहे, राति जो नशे में धुत थी घर अचे थो ऐं मूंखे मार कुट करे थो ऐं मज़ाहमत करण ते मुंहिंजा ॾेर बि मुंहिंजा जानी दुश्मन थी पिया आहिनि, जंहिं करे मां पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठणु थी चाहियां। मुतासिर औरत SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कंदे घुर कई त ज़ालिम मुड़ुस ॾेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ करे ज़ालिमनि खां मुंहिंजी जान आजी कराई वञे। जी इरशाद, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां खां छा मसइलो आहे भरिया? मुंहिंजो मुड़ुस नशेड़ी आहे ऐं मुंहिंजे ॿारनि खे मारे थो, मूंखे मारे थो ऐं मूंखे पंहिंजे मुड़ुस खां तलाक खपे ऐं मुंहिंजो ॾेर टैक्सीअ ते कमु कंदो आहे